गढ़ी खैरो मकानी चूंडुनि में टाउन कमेटी जे ॿिनि वार्डनि 3 ऐं 4 ते इलेक्शन थी गुज़री। गैर हतमी ऐं गैर सरकारी नतीजनि मूजिबि वार्ड नंबर 3 ते पीपल्स पार्टी उम्मीदवार अब्दुल रऊफ लाशारी ऐं जेयूआई उम्मीदवार मौलाना सलीमुल्लाह ब्रोही विच में मुक़ाबलो थियो, जंहिंमें पीपल्स पार्टी उम्मीदवार मजमूई तौर 284 वोट खणी पहिरें नंबर ते पोज़ीशन माणे वरिती ऐं जेयूआई अॻवान मौलाना सलीमुल्लाह ब्रोही 97 वोट खणी ॿी पोज़ीशन माणे वरिती। जॾहिं त वार्ड नंबर 4 ते पीपल्स पार्टी उम्मीदवार मीर तारिक खान बुलेदी, जेयूआई अॻवान खुशहाल खान बिरोही ऐं हिकु आज़ाद उम्मीदवार इंजीनियर एहसान मुराद उमरानी विच में मुक़ाबलो थियो, जंहिंमें पीपल्स पार्टी उम्मीदवार मीर तारिक खान बुलेदी मजमूई तौर ते 417 वोट खणी पहिरीं पोज़ीशन माणे वरिती। आज़ाद उम्मीदवार इंजीनियर एहसान मुराद उमरानी मजमूई तौर ते 117 वोट खणी ॿी पोज़ीशन माणे वरिती ऐं जेयूआई अॻवान खुशहाल खान बिरोही मजमूई तौर 80 वोट खणी टीं पोज़ीशन माणे वरिती। गढ़ी खैरो टाउन कमेटी जे ॿिनि वार्डनि ते पीपल्स पार्टी उम्मीदवारनि वरी कामयाबी सां सरसी माणे वरिती आहे।